जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि इडली सांभर, उन सां गॾु चटनी बि बिल्कुलु होटल वांगुरु ठहंदो। इहो सभिनी जे घर में इडली सांभर ठहंदो आहे, पर सभिनी खे इहा शिकायत हूंदी आहे त असांजो सांभर जेको आहे होटल वांगुरु नथो ठहे पियो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कीअं असां सॉफ्ट स्पंजी इडली ठाहियूं और उन सां गॾु होटल वारो सांभर ठाहियूं जेको खटो मिठो और टेस्टी हूंदो आहे। और उन सां गॾु असां ठाहींदासीं नारेल जी चटनी। यूट्यूब ते पहिरियों दफ़ो इडली सांभर जी रेसिपी सिंधीअ में। पसंदि अचेव त ज़रूरु लाइक कजो और पंहिंजे माइटनि सां शेयर कजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। यहाँ पहिरियों ठाहींदासीं असां इडली। त इडली जो अटो असां घर में ई ठाहींदासीं। उन जे लाइ असांखे खणणा आहिनि बॉइल्ड राइस, जंहिंखे इडली राइस बि चइबो आहे। 3 कोप खणणा आहिनि। इन जो रेशो फिक्स हूंदो आहे 3:1, यानी 3 हिसा चांवर खणणा आहिनि और 1 हिसो दाल खणणी आहे। त अॻियां मां तव्हांखे ॿुधाईंदसि कहिड़ी दाल खणणी आहे। 3 कोप बॉइल्ड राइस खणणा आहिनि। इडलीअ जा चांवर जेके आहिनि उन्हनि खे चङी तरह धोई करे असां पुसाए रखंदासीं। त माना हाणे ॿियो बासण हिकिड़ो खणंदासीं, उन में विझंदासीं असां माए जी दाल, जंहिंखे असां उड़द दाल चवंदा आहियूं। 1 कोप खणणो आहे। जीअं मां ॿुधायो 3:1 जो हूंदो आहे इहो। त 3 हिसा असांखे चांवर खणणो आहे और 1 हिसो जेको आहे दाल खणणी आहे। त 1 कोप असां दाल खणंदासीं। इनखे चङी तरह साफ़ करे वठंदासीं। उन में विझणो आहे 1 चमचो हुरबो यानी मेथी दाना। सभु साफ़ करे पाणी विझी इनखे असांखे 8 कलाक पुसाए रखणो आहे, या सॼी राति। ॾिसो हीअ 8 कलाक मां पुसायो आहे। हाणे इनखे पीसणो आहे। त पीसण खां पहिरियों बि असां इनखे धोई वठंदासीं, उन खां पोइ पीसणो आहे। त चांवर जेके आहिनि उन्हनि खे पीसण में टाइम लॻंदो आहे। त पहिरियों चांवरनि खे पीसींदासीं असां। चांवर ऐं दाल ॿिन्ही खे अलॻि अलॻि पीसणो आहे। पुसाइणो बि अलॻि अलॻि आहे और पीसणो बि अलॻि अलॻि आहे। चांवर विझी करे उन में थोरो सो पाणी विझणो आहे और इनखे असांखे पीसणो आहे बिल्कुलु सन्हो। हिकु बैच खे पीसण में लॻभॻि 7-8 मिंट लॻंदा आहिनि। सो हिन तरह पीसणो आहे, सफ़ा पाणी पाणी नाहे करणो। अहिड़ी तरह सभु चांवर असां पीसे वठंदासीं। चांवर पीसजी वेंदा, उन खां पोइ असां पीसींदासीं दाल। चांवरनि खे पीसण में वधीक टाइम लॻंदो आहे, पर दाल जेका आहे फटाफट पीसजी वेंदी आहे। त साॻे नमूने दाल खे चङी तरह धोई करे असां खणंदासीं मिक्सी जार में। उन में गॾु विझंदासीं पाणी। पाणी हमेशह थोरो थोरो करे विझणो आहे, जीअं पीसजण जेतिरो पाणी थिए। अगरि इहो बैटर जेको आहे असांजो शिडो ठही वेंदो त असां हिनखे घाटो न करे सघंदासीं, पर हा अगरि घाटो हूंदो त असां हिन में थोरो पाणी मिलाए सघंदा आहियूं वरी। त उहो असांखे ध्यानु रखणो आहे। थोरो थोरो पाणी विझी करे ई असांखे पीसणो आहे हिनखे। दाल पीसजी वञण खां पोइ इनखे असां मिलाईंदासीं चांवरनि वारी पेस्ट में ई। पुसाइणो अलॻि अलॻि आहे, पीसणो अलॻि अलॻि आहे, पर पीसण खां पोइ ॿिन्ही खे गॾु करे हिकु ई बासण में विझंदासीं। गॾु विझंदासीं लूणु और चङी तरह मिक्स करणो आहे, जीअं दाल ऐं चांवरनि जी पेस्ट चङी तरह मिक्स थी वञे। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां हिनखे फर्मेंटेशन लाइ रखंदासीं। त फर्मेंटेशन लाइ मां हिननि खे 2 बासणनि में विझी रही आहियां अलॻि अलॻि। ॾिसो बासण जेको आहे फुल भरियल न हुअणु खपे, छाकाणि फर्मेंटेशन खां पोइ इहो बैटर वधंदो आहे और कंसिस्टेंसी हिन तरह हुअणु खपे। ॾिसो इहो घाटो बि आहे ऐं फ्लोइंग बि आहे, इन खां शिडी न हुअणु खपे। हिनखे ढके करे असां सॼी राति रखंदासीं फर्मेंटेशन लाइ, या घटि में घटि 8 कलाक। ॾिसो 8 कलाकनि खां पोइ असांजो अटो जेको आहे केॾो सुठे सां तयारु थी वियो आहे। केॾी सुठी फर्मेंटेशन आई आहे। फर्मेंटेशन जे लाइ जेको टाइम लॻंदो आहे, अगरि थधि आहे त उन में थोरो टाइम वधीक लॻंदो आहे और गर्मियुनि में इहा फर्मेंटेशन जाम जल्दी थी वेंदी आहे। त उहो असांखे ध्यानु रखणो आहे। इहो असांजो अटो रेडी थी वियो आहे। त हिन मां थोरो सो अटो मां अलॻि करे खणी रही आहियां। हिन में इनखे असां ग्रीस कयल ट्रे में विझंदासीं। 10 खां 12 मिंट हिकु स्टैंड खे तयारु थियण में लॻंदा। पहिरियों बाहि तेज़ रखणी आहे, उन खां पोइ घटि बाहि ते हिनखे असांखे सिजाइणो आहे और हल्को थधो थियण खां पोइ हमेशह इडलियूं कढजनि। ॾिसो असांजूं इडलियूं केॾियूं सॉफ्ट और स्पंजी ठहियूं आहिनि। बिल्कुलु इहो घर जो अटो आहे, ॾाढी सॉफ्ट और स्पंजी इडलियूं। और ध्यानु रहे स्टैंड मां जॾहिं मां असां इडलियूं कढूं था पिया त उनखे हल्को थधो थियण खां पोइ ई कढणो आहे, त असांजूं इडलियूं जेके आहिनि बराबरि निकिरंदियूं। हाणे इडली तयारु थी वियूं। हाणे हिन जे लाइ ठाहींदासीं असां बिल्कुलु रेस्टोरेंट वारो सांभर। त उन जे लाइ पहिरियों हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं 1 कोप तुअर जी दाल। इनखे पहिरियों असांखे धोई पुसाए रखणो आहे लॻभॻि अधु कलाक। जेसिताईं इहा पुसजे तेसिताईं असां सांभर जे मसाले जी तयारी था कयूं, छाकाणि इहो मसालो असां घर जो ई ठाहींदासीं। त हिकु तई खणंदासीं, उन में विझंदासीं तेल। अधु चमचो हिंग विझंदासीं हिन में। इन खां पोइ हिन में विझंदासीं 1 चमचो और यानी राई। सभिनी जी मापूं मां लिखियूं आहिनि। 1 चमचो जीरो, 1 चमचो हुरबो यानी मेथी दाना,
सॼा धाणा, हिकु वॾो चमचो आहे, हिकु चमचो उड़द दाल माए जी दाल, हिकु चमचो चणनि जी दाल, कारा मिर्च 10 खां 15, कड़ी पत्तो विझंदासीं हिन में 10 खां 15, 8 खां 10 कलियूं थूम जूं विझणियूं आहिनि, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च 5-6, ताज़ो कटियल नारेल 2 इंचनि जे क़रीब आहे इहो, 1 इंच अदरक, 1 बसर रफली चॉप करे विझंदासीं। ये सभु शयूं विझण महिल गैस जेका आहे बिल्कुलु धीमी बाहि ते रखिणो आहे ऐं हिनखे धीमी बाहि ते ई सेकणो आहे जीअं सभु सड़नि न। जीअं बसर जो कलर चेंज थी वेंदो उन खां पोइ असां गैस बंदि कंदासीं त धीरे बाहि ते हिनखे घुमाईंदो रहणो आहे। ॾिसो बसर जो कलर जेको आहे हल्को हल्को बदिलजी वियो आहे, गुलाबी थी वियो आहे इहो। त गैस खे बंदि कंदासीं, मसाले खे थधो करे हिनखे खणंदासीं मिक्सी जार में और हिनखे असांखे पीसणो आहे। त पीसण जे लाइ थोरो सो पाणी विझंदासीं हिन में जीअं हिनजी हिकु पेस्ट तयारु थी वञे। इहो असांजो मसालो तयारु थी वियो आहे। जंहिंमां असां ठाहींदासीं सांभर। त इहो मसालो ठाहे करे असां रखंदासीं। पहिरियों दाल पुसाईसीं, मसालो ठाहियोसीं, हाणे गिदामड़ीअ खे पुसाए रखंदासीं असां। त 1 कप खणंदासीं, उन में 2 चमचा लॻभॻि गिदामड़ी विझणी आहे और हिनखे असांखे धोई करे पुसाए रखिणो आहे जेसिताईं गिदामड़ी पुसे। हाणे हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं तेल, 4-5 चमचा तेल विझी उन में 1 चमचो और यानी राई विझणी आहे, 1 चमचो जीरो विझणो आहे, 2 सावा मिर्च, उन सां गॾु विझंदासीं असां सन्हो कटियल नारेल। तव्हां चाहियो त कद्दूकश कयल बि नारेल विझी सघंदा आहियो, पर ताज़ो नारेल हुअणु खपे, डूंगी न इस्तेमालु करणी आहे। इनखे थोरो सो भुञंदासीं असां। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं बसर। बसर खे कटण महिल ध्यानु रखिणो आहे, उनजूं लंबू लंबू फारियूं कट करणियूं आहिनि। त हिकु वॾो बसर मां खयो आहे हिते। बसर खे थोरो सो गुलाबी कंदासीं। उन खां पोइ असां हिन में विझंदासीं टमाटो। त हिते मां 3 टमाटा खया आहिनि, उन्हनि खे असां रफली कट करे विझंदासीं और टमाटे खे सिझण ॾींदासीं। अधु सिझी वेंदो टमाटो इन तरह। त इन खां पोइ असां हिन में विझंदासीं सुका मसाला। त हिन में लूणु विझंदासीं पहिरियों, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च 1-1 चमचो विधा आहिनि, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च मां। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। हाणे असां हिन में विझंदासीं भाॼियूं। होटल में जेको सांभर मिलंदो आहे त हुन में भाॼियूं पियल हूंदियूं आहिनि, उन सां ई हिन में बढ़िया सी टेस्ट ईंदी आहे। त हिते मां सिंगियूं, पेठो यानी पम्पकिन, उन खां पोइ विझंदासीं असां हिन में लौकी जंहिंखे असां कद्दू चवंदा आहियूं। 1-1 कप खयो आहिनि सभु। इन्हनि खे चङी तरह मिक्स करिणो आहे। टमाटो सिझी वेंदो, थोरो थोरो तेल निकिरणु चालू थी वेंदो त असां हिन में विझंदासीं पाणी। लॻभॻि 2 लीटर हिन में पाणी विझणो आहे। हाणे हिनखे बॉइल करण लाइ रखिणो आहे। जेसिताईं इहो बॉइल थिए तेसिताईं असां दाल खे सीटी हणाईंदासीं। त दाल खे धोई करे कुकर में खणंदासीं और उन में पाणी विझी करे थोरी सी विझंदासीं हैड ऐं थोरो सो तेल यानी 1 चमचो तेल विझणो आहे। 2 खां 3 सीटियूं लॻाए करे दाल खे सिजाइणो आहे। तव्हां चाहियो त इहा दाल पहिरियों बि बॉइल करे रखी सघंदा आहियो। मां हिते गॾु गॾु करे रही आहियां। 3 सीटियूं लॻाए मां दाल खे सिजायो आहे। त हिनखे हाणे मंदीअड़े सां विलोड़ींदासीं। तव्हां चाहियो त ब्लेंडर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हिते इन तरह दाल असांजी तयारु थी वई आहे। हेॾे भाॼियूं बि असांजूं सिजणु चालू थी वियूं आहिनि। इन में हिकु बॉइल अची वियो आहे। बाहि खे सिम करे भाॼियुनि खे सिजाइणो आहे। लॻभॻि 60 खां 70% असांजूं भाॼियूं सिजी वेंदियूं। उन खां पोइ असां हिन में दाल ऐं मसालो मिलाईंदासीं। त ॾिसो असांजूं भाॼियूं लॻभॻि अध खां मथे सिजी चुकियूं आहिनि। त हिन में असां जेको मसालो ठाहे रखियो होसीं उहो मसालो विझंदासीं। हिन में सॼो मसालो विझणो आहे और हिन सां जेको सांभर ठहंदो एॾो बढ़िया ठहंदो आहे। चङी तरह मिक्स कंदासीं जीअं हिन में मसाले जा ॻोढ़ा न रहनि। इन खां पोइ असां जेका दाल ठाहे रखी आहे उहा दाल बि हिन में विझंदासीं। दाल विझण खां पोइ हिनखे चङी तरह मिक्स करिणो आहे और ध्यानु रहे कुझु बि ॻोढ़ा हिन में न हुजनि। हाणे हिन में विझंदासीं अधु कोप गुड़। लॻभॻि 100 ग्राम जे क़रीब आहे। तव्हांखे घटि मिठो खपे त थोरी गुड़ जी क्वांटिटी घटाए सघंदा आहियो। इन खां पोइ विझंदासीं असां गिदामड़ी जेका असां पुसाए रखी हुईसीं, उनखे चङी तरह मैश करे उनजो पाणी विझणो आहे। इनखे चङी तरह मिक्स करे बॉइल कंदासीं। हाणे हिन जे मथां लॻाईंदासीं तड़को। त तड़के पैन में थोरो सो विझंदासीं तेल और कड़ी पत्तो और सॼा ॻाढ़ा मिर्च, कश्मीरी ॻाढ़ा मिर्च खया आहिनि मां हिते, थोरी सी हिंग। चङी तरह मिक्स कंदासीं और इहो गर्मा गर्म तड़को विझंदासीं असां सांभर जे मथां, जंहिंसां बढ़िया सी ख़ुशबू ईंदी। इहो असांजो सांभर जेको आहे तयारु थी वियो आहे। ॾाढो टेस्टी, ॾाढो डिलीशियस आहे।
बिल्कुलु रेस्टोरेंट वांगुरु। ज़रूरु ठाहे ॾिसिजो, मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहो सांभर कीअं लॻो। सांभर तयारु थी वियो, हाणे ठाहींदासीं असां चटनी। हिकु तई खणंदासीं, उन में थोरो सो तेल विझी करे 3 चमचा हिन में असां विझंदासीं चणनि जी दाल और हुनखे असांखे थोरो सो फ्राए करिणो आहे। चाहियो त हिनखे डीप फ्राए बि करे सघंदा आहियो, पर मां हिते शैलो फ्राए करे रही आहियां। 2 चमचा हिन में मुङेरा विझंदासीं। इहा चटनी जेका आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। इन सां गॾु असां हिन में विझंदासीं थूम 8-10 कलियूं, अदरक 1 इंच, 1 बसर और नारियल विझंदासीं असां। 1 सॼो नारियल विधो आहे मां। इनखे चङी तरह भुञंदासीं। इन में विझंदासीं असां सावा मिर्च, 4-5 सावा मिर्च विझणा आहिनि। सावा मिर्च घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। लॻभॻि 5 मिंट भुञण खां पोइ इनखे थधो करे असांखे मिक्सी जार में विझणो आहे और इनखे पीसणो आहे। पीसण महिल गॾु विझणो आहे पाणी। लॻभॻि 1 कोप हिन में असां पाणी विझंदासीं और बिल्कुलु इनखे सन्हो पीसणो आहे। थोरो सो लूणु विझी करे असां इनखे बिल्कुलु सन्हो पीसे वठंदासीं। ॾिसो, इन तरह असांखे सफ़ा सन्हो पीसणो आहे। या असांजी चटनी तयार थी वई आहे, पर अञा इनखे चटपटो ठाहिण लाइ इनखे असां लॻाईंदासीं तड़को। त तड़का पैन खणंदासीं, उन में विझंदासीं तेल और यानी राई, सॼा ॻाढ़ा मिर्च, कड़ी पत्तो और इहो तड़को विझंदासीं चटनी जे मथां। इहा असांजी चटनी तयार थी वई आहे। होटल वांगुरु सांभर, उन सां गॾु चटनी और सॉफ्ट और स्पंजी इडली। इहो असांजो घर जो ठहियल इडली सांभर और चटनी तयारु आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो।